सिंध असेंबलीअ मां निकाह खां अॻु थैलेसीमिया जी टेस्ट खे लाज़मी करार ॾियण वारे मंज़ूर थियल बिल ते कई साल गुज़रण बावजूदि अञा ताईं अमल न पियो करायो वञे, जंहिंजे करे पाकिस्तान में थैलेसीमिया जे ॿारनि जो अंग रोज़ानू जे बुनियाद ते वधंदो वञे पियो। निगरान हुकूमत उन ते अमल कराए मुल्क ऐं क़ौम सां वफ़ादारी जी तारीख़ रक़म करे। इहा ॻाल्हि थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सकरन में थैलेसीमिया बाबति आगाही सेमिनार में लेक्चर ॾींदे चई। हिन चयो त सुधरियल मुल्कनि मां थैलेसीमिया खे ख़तमु कयो वियो आहे, जेको हुननि निकाह ख़्वाननि खे थैलेसीमिया जी टेस्ट खां सवाइ निकाह न पढ़ाइण या कंहिं बि इदारे खे शादीशुदा जोड़े खे टेस्ट रिपोर्ट खां सवाइ रजिस्टर्ड न करण वारो सबबु आहे। इन करे उन्हनि मुल्कनि में थैलेसीमिया न हुअणु बराबरि आहे, किथे किथे बिल्कुलु ज़ीरो आहे। हिन कॉलेज जे शागिर्दनि खे पाबंद कंदे चयो त हू पाण ऐं पंहिंजनि वेझनि दोस्तनि ऐं मिटनि माइटनि ताईं इन पैगाम खे लाज़मी पहुचाइनि त निकाह खां अॻु थैलेसीमिया टेस्ट लाज़मी कराइनि। इन खां अॻु कॉलेज जे प्रिंसिपल नूरुल अमीन राजपूत आयल महिमाननि खे आजाणू पेश कयो। सेमिनार खे ग़ुलाम नबी चन्ना, दानिश तुनियो ऐं काज़ी जावेद सनाई पिणु ख़िताब कयो। आख़िर में शागिर्दनि खां लेक्चर जे मौज़ू ते थैलेसीमिया बाबति सवाल पुछिया विया, जिन जा दुरुस्त जवाब ॾियण ते शागिर्दनि खे कैश प्राइज़ ॾिना विया। इन मौक़े ते प्रोफेसर नूरुल हसन, आगा राशिद, अमीर बख्श रिंद, ग़ुलाम अली मेमण, क़ाइम अली शाह समेत कई प्रोफेसर ऐं लेक्चरार पिणु शरीक हुआ।